वाह हे तर मॉल्टीजर्स कॅन्डी जी पुरी बॉल्टी आहे पर हेत मने तरसो खून की डसो माइक वट पूरी बॉल्टी आहे आयनन वट वड़ी बॉल्टी आहे ओ मनंजे खुदा नाकाबिले यकीन अच्छो तो वेंसडे सान शुरू करियून मनंजी हसी में सबका नंडी छो आहे मून की खबर आहे मून वाइट हे खास ट्यूब आहे मन सब मथायून सेक करी सघां थी ऐं मननि जा हथ बि गंडा न थींदा आसान ऐं मज़ेदार ज़बरदस्त माइक हणी धंजी वारी आहे ठीक आहे हणी मननि जी वारी आहे मून वोट बि कजे आहे हन की डसो स्लाइड सां गढ़ हेक बेहतरीन शे मां जल्दी सब मॉल्टीजर्स काई सघंस हे तमाम गड़ो दिलचस्प होंदो मां तोहन की डेकारियां थो मून वो वड़ी स्लाइड तैयार कई आहे हनी आसान मॉल्टीजर्स कैंडी हती रखून था आई डसो हे केन वड़ी थी हन में तमाम गड़ो मजो आए वाहे अच्छो तो कोशिश करियून यमी अच्छो तो बेहर करियून ओ हे तो शानदार आहे हैरत अंगेज यमी 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 केतरो नो जबरदस्त आहे ओ मनन जो ख्याल आहे तो बस एतरो ही हो थोरो डेक त थियो आहे पर हनी इंजी वारी आहे अच्छो हाँ मन कोशिश कंदेस हे तमाम हड़ा आहिन हे केतरो न मजेदार आहे छतुन चाइन थी तमा शायर करियान सुसान हाँ बिल्कुल ना हे मनन जो आहे मां बिल्कुल बस शायर करजी मोड में ना आयन ठीक आहे मां सब मॉल्टीजर्स पार कंडेस आसान की मेज में साहिर सुराख करो पोंदो पोए मां कामयाब थी वेंडेस आसान जी फ्लेम थ्रोअर की इस्तेमाल कंदे हन की साड़ी आई हे थी वयो शा मनन जी कैंडी कथी आहे वेंसडे छतुन सब काई वया तू नहीं केन करी सगेन थी तू आन की शायर कड़ो पोंदो तू नहीं खत्म करी सगेन थो वाह सीरियल जो केतरो नंदो पीकीट आहे ओ वेंसडे वट हेक आम आहे आई इन इट वट हेक वडो आहे हन की डसो हेक वडो सीरियल पीक ना कबिल यकीन माइक असां तुसां शुरू कंदसीन मोन के हेक शानदार ख्याल आयो आहे मां हेक नंडी मेस्ती नंडी प्लेट मां सीरियल कई सघान थो अच्छो त हन की पनहंजी पियाली में वजून हे तमाम शानदार आहे ना पेरेन आसान सीरियल वजून था पोए इंती थुरो केर वजून था हे वाकई तमाम मजेदार थियण वारो आहे आसान के जल्द कन जल्द हन की चक्कण गढ़जी चमचो खड़ी रही आयन येमी पर नंढो कादो जल्दी खत्म थी वंडो आहे ओ कलबंद करियो मां पाए की साफ कंस ऐं हड़ी वेंसडे जी वारी आहे बिल्कुल मून अग में पनहंजीला प्लेट आ चमचो तैयार करी वरतो आहे पियाली में सीरियल वजी थोड़ो केर शामिल कजी बेहतरीन हथ मां पनहंजा हथ गंदा करण नथी चायान ओ केतरो मजेदार आहे ही सथा हन जीतोड़ेक रंग बन गया हन ओ मिनहन जी खुदा मून की कजे वधी घर जी मेहरबानी हाथ खुदा हाफिज एंड हड़ी तनहंजी वारी आहे जबरदस्त माही वढो पेकेन काई सघान थी हाँ मून की हक शानदार ख्याल आयो आहे मां हेनेरी आइस ओह मिनहन जो इंतजार कजो खैर गसल खानो मिनहंजी लाए बिल्कुल मुनासिब रहंदो मुवट वढो पियालो नाही पर मुवट हक वढो बात तब आहे केर सधो अन में वजी रही आयान मुवट पूरी
पूरी टपकी भरण ला काफी केरा है। आखिरी कतरी ताइन आई हड़ी आसान पन्हंजो सीरियल अति वजी सगुन था। हे कितरो खूबसूरत आई रंग बरनगी आहेन। हैरत अंगेज हे तमाम गेड़ा आहेन। आई हणी बस अहो बाकी आहे त मां एती त्रान। अच्छो त अंदर हेलोन। ओहा आसान गसल करी सगुन था आई पाए की ताजो करी सगुन था। ओ मिन हंजी बाख अच्छो त हन की बड़रना दियोन आई हन की मथी रखून। दिलचस्प हे तमाम सथो आहे। बाग छा तुम कजे चाइन थी चक्की दास। ओ केतरो नंढो डोंट आहे। ही वेंसडे जी मीरो गोल्ड कान ब नंढो आहे एंड वुडहक आम आहे। आई माइक वुडहक वढो डोंट आहे। ओ मनहंजा खुदा वेंसडे की बीहर सब का नंढो हसो मिलियो आहे। कड़ड़ बंद कर मान पहरेन शुरू कंदेस। मनहंजो डोन तुहा सभनी जी गडेल डोन्स कान वधेक मज़ेदार आहे। असां बस हन की दबाई छड़ेंदा सिन। ही कम करी वियो ही सन्योन थी वियो आहे। आई हाड़ी ही वडी साइज जो आहे। मज़ेदार मुन की ही वाकई पसंद आयो। खैर मनहंजो ख्याल आहे त बस एतरो ही हो। हाड़ी एंड जी वारी आहे। हुरे मनहंजो डोन मनहंजो इंतजार करी रयो आहे। हे केतरो प्यारो आहे। मनंजी चपन के डसो हे केतरा खूबसूरत आहेन। माइक तू छा करी रयो आहे। मान तो की कस न करी रे आयान। मुन की अफसोस आहे। हे स्प्रिंकल्स तमाम सथो आहेन। आई हाड़ी डोन जो वक्त आहे। केतरो न जबरदस्त आहे। मान सब कजे काय चाहिए थी। यमी यमी यमी। खैर हाड़ी मनहंजी वारी आहे। मनहंजो डोन तमाम वड़ो आहे। असां की हन की मापड़ो पोंदो समझी वेस। मुन की हक ख्याल आयो। ओ मुन की अफसोस आयो वेंसडे मान गंदो थिए न थो चायान। अच्छो त हक नंधो करो कच्योन। वाह केतरो न मज़ेदार आहे। मुन की वधीक गहरजी। माइक तो की जल्दी करनी पोंडी। छोकरियों इंतजार कंदी थकजी पियोन आहेन। ओ अहे अगमी हलियोन वियो आहेन। खैर जेको थियो सो थियो। मुन की पन्हंजी डोन कान सवाए कन्हंजी जरूरत नाही। हे मनंजी दोस्तन आई सभनी कादन जी जगे वथंडो। मुन की खबर न है तमान खत्म थी वेंस। हो मनहंजू पसंदीदे डोंट। माइक हेक सेयो तन कान पोई पन्हंजो कादो खत्म क्यों। छा तो ना सांग की याद करन तो हेक सेयो हेक थी वे आहन साल माइक। ओ मनंजी सान गड़ लाए तो हंजी मेहरबानी। हारी हेक नई मथाई जी वारी आहे। ही बटन छा हैन। हे दिलचस्प लगी थो। छा सांग की हन की दबाए घर जी। छाती रयो आहे। ओ हनकी डसो हे हेक नंढड़ी चॉकलेट बार आहे। ओ नंढड़ कदो तो केतरो प्यारो होंदो आहे। अच्छो त हनकी चकियोन। मज़ेदार मुन की चॉकलेट पसंद आहे पर हती वधिक जे नाही। छातिन तो जेके मान बटन की बेहर दबायन। एनेड हाड़ी मनहंजी वारी आहे। बटन दबाई रही आहे। वाहो ही चॉकलेट आहे। पर ही वाकई बढ़िया है। बेकिंग हटाई रही आहेन। एंग मुन की चॉकलेट की नंढंट कड़न में कटरो पोंदो। एन लाए पन्हंजो चाकू इस्तेमाल करी रही आहेन। ही बेहतर आहे। तोहान की खबर आई छा। मुन की एक ख्याल आयो आहे। मान पन्हंजो एक नंढड़ो ताबूत ठाई सगन थी। ही चॉकलेट मान ठंडो डसो हे केतरो प्यारो आहे। ऐं हाड़ी मान हन की चकरण चाहियां थी। अच्छो त डसोन। ओ वाह
हे मज़ेदार आहे मान पनहंजी लायहरो ताबूत चाहींदंदस माइक हड़ी तनहंजी वारी आहे जेको बतून चोइन वेंसडे खैर मान कजे बि डसी नथो सघान चाकाशी असां जे तरफ़ अडामी अची पई ओह नो हेक वड़ी चॉकलेट बार ही खला मान आई आहे छोकरियो ख्याल कजो शहब साकब हीनेरी आसमान में अडामी रहियो आहे ओ ही तमाम खतरनाक आहे पारा की बचायो छोकरियो असां की चाकड़ घरजी तोहां की ख़बर आहे छा असां की पेनन जा हेयर ड्रायर कढा पोंदा ऐं चॉकलेट दानन कड़ा पोंदा चेने पघड़जी वनी तोहां जा हेयर ड्रायर मनहन जी फिल्म थरवे जी मुकाबले में कजे बन नहन ही बेहतर आहे कतरी जी हिथान लक्की वनो ही तमाम जबरदस्त आहे चॉकलेट जी बरसात वाह